नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवी ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। नाज़रीन, सिंध में तालीम जी सूरत हाल तमामु घणे वक़्त खां वठी इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल ते पहुची चुकी आहे। सिंध जे काफ़ी तालीमी इदारनि में यानी चाहे उहे प्राइमरी स्कूल हुजनि, सेकेंडरी स्कूल हुजनि, हायर सेकेंडरी स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, यूनिवर्सिटियूं हुजनि, उन्हनि में हिकु त स्टाफ जी वॾी खोट रही आहे, उस्तादनि जी वॾी खोट रही आहे। ऐं उन सां गॾोगॾु मिडिल स्कूल खां पोइ हाई स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी, उन खां पोइ उते तालीम सां लाॻापियल जेके सहूलियतूं आहिनि उन्हनि जी वॾी अनाहठ आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांजी तालीम जो जेको मयार आहे उहो बि इंतिहाई परेशान कंदड़ बि आहे ऐं इंतिहाई मुंझाईंदड़ बि आहे। सॼी सिंध जियां कंबर तालके में बि तालीम जे हवाले सां कई मसइला आहिनि। किन तालीम इदारनि में फर्नीचर कोन्हे, किथे स्टाफ कोन्हे, पर इन सां गॾोगॾु शहर जा ख़ुदि कंबर शहर जेको ज़िले जो हेडक्वार्टर आहे उते प्राइमरी स्कूल जेके आहिनि उन एरिया अंदरि, शहर जी एरिया अंदरि, उन्हनि जी बि इंतिहाई, उन्हनि जे जेके बिल्डिंग्स आहिनि उन जी बि इंतिहाई नाक़स क़िस्म जी सूरत हाल आहे। इन सॼी तालीमी सूरत हाल मुतलिक़ कंबर तालको, कंबर सिटी जी जेका सूरत हाल आहे उन मुताबिक़ असां सां वीडियो लाइन ते हींअर मौजूदु आहे कंबर जो समाजी वर्कर सिकंदर झंडील साहब, जंहिंखां असीं पुछंदासीं त कंबर सिटी या कंबर तालके में तालीमी इदारनि जी छा सूरत हाल आहे, उहो असांखे इन बाबति कुझु ॿुधाईंदा। त जी सिकंदर साहब, तव्हां असांखे ॿुधायो त असुल में हीअ असांजो ज़िले हेडक्वार्टर आहे कंबर शहर, ऐं असीं सम्झूं था या असांजा नाज़रीन सम्झनि था त ज़िले हेडक्वार्टर जेको आहे, ज़िले जो हेडक्वार्टर कंबर, उते तालीम जी जेका सूरत हाल हूंदी, ज़ाहिर आहे उहे जेके ॿिया शहर आहिनि, नंढा शहर या ॻोठ आहिनि, उन्हनि खां का बहितर हूंदी, उतां जा तालीमी इदारा बहितर हूंदा, उते मुकमिल स्टाफ ईंदो हूंदो, छो त तक़रीबन उते जा ऑफिसर्स जेके आहिनि एजुकेशन सां जेके लाॻापियल आहिनि उहे उते ई आहिनि, उन्हनि जूं ऑफिसूं बि उते आहिनि, उते ई मौजूदु आहिनि। ज़ाहिर आहे उहे तालीमी इदारा उन्हनि जी नज़र जे अॻियां हूंदा त उते उहा तालीम बहितर हूंदी। तव्हांजे ख़्याल में त उतां जी सूरत हाल छा आहे? तो बचो मुगेरी ॻोठ आहे। कंबर जे सिटी में केतिरा ई स्कूल आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में। छतनि जा चापड़ किरनि था। काफ़ी हादसा थिया गुज़िरियल साल बि, हिन साल हलंदड़ में बि, जंहिंमें प्यारो मुगेरी ॻोठ चापड़ किरिया, 2-3 नियाणियूं असांजूं हुते ज़ख़्मी थियूं। फर्नीचर कोन्हे, फर्नीचर काफ़ी त वञी हुते ॾिसी आयासीं त जीअं मरम पटी कबी आहे मरीज़ जी बग़ैर टंग खे, इन टाइप जूं बेंचूं रखियल आहिनि। हिकिड़े स्कूल में वञी ऐं टेबल ते हथु ॾेई ईअं कयो त हथु मुंहिंजो अंदरि हले वियो, पोइ ॾिठुमि त मथां हुनजे टाट पियो अचो, टेबल में सोराख आहे, हेड मास्टर जी टेबल, कुर्सियूं छिगल, फर्नीचर न आहे, फर्श उखड़ियल, मिटी दज़, बिजली आहे कोन, वॉशरूम कोन्हे। तो हिकिड़ो स्कूल न, हे कंबर ज़िले जी ॻाल्हि थो कयां त समय स्कूल इन कंडीशन में आहिनि, ॿारनि वटि फर्नीचर कोन्हे। पोइ भागेदेरे में हाणे हिकिड़ो नओं स्कूल ठहियो आहे, हे बुढ़ा बाईपास ते, उन में तव्हां वेंदो त तक़रीबन 6 क्लास आहिनि, 6 में 2 में 2-3 बेंचूं आहिनि, बाक़ी 4 क्लास में सभु ॿार। हाणे बि तव्हां हलंदव त हेठि वेठा आहिनि पिया। उनजी एप्लीकेशन DC खे बि कई आहे कोरोना खां अॻु, 10 महीना थी विया आहिनि। डायरेक्टर साहब कुरैशी साहब, अॻियों जमाली साहब, सभिनी सां मिलिया आहियूं, एप्लीकेशन ॾिनी आहे, मगर को बि तदारुक आहे।
जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।